नौशेरो फेरोज़ शहर ऐं आस पास मां गंदगी जो आज़ार घटिजी नाहे सघियो। शहर जा अक्सर इलाइक़ा गंदे पाणी में बुॾल आहिनि, जॾहिं त म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। शहरियुनि पारां नाअहल ज़िलई तोड़े म्यूनिसिपल कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो वियो, जंहिं जी अॻुवाणी जमील अहमद राजपर, कोड़ल मेमण, फिदा हुसैन चन्ना, इक़बाल अहमद कुरैशी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जन नारेबाज़ी बि कई। इन मौक़े ते मीडिया अॻियां दाहींदे इन्हनि चयो त ज़ुल्म जी इंतहा आहे जो म्यूनिसिपल कमेटी जी हर महीने जी बजट करोड़ों रुपया हुजण जे बावजूद इंतज़ामिया शहर खे साफ़ रखण में मुकमल तौर नाकाम बणियल आहे, जंहिं करे शहर जे रोड रस्तनि ऐं गलियुनि में गटरनि जो गंदो पाणी बीठल रहे थो। हिननि चयो त शहर में गंदे पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकुड़जी रहिया आहिनि। पर डीसी बि अघोर निंड सुतल आहे, जॾहिं त शहरियुनि सां वॾी ज़्यादती आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नाअहल म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ कदम खणी शहर मां गंदे पाणी जो आज़ार ख़तम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। असां हिकु भेरो ॿियो ॿुधाईंदा रहूं त नौशेरो फेरोज़ ऐं आस पास मां गंदगी जो आज़ार घटिजी न सघियो आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि।